दाज़ी लकी गुलाम शाह वेझो ज़मीन में नींगर जो तशद्दुद थियल लाश मिलियो आहे। तफ़सील मालूम कई ज़ेब जो का जी ज़ेब छा तफ़सील आहे? जी बिल्कुल लखी गुलाम शाह लग गोठ मां मासूम जो नींगर आहे उन जो तशद्दुद थियल लाश हथ आयो आहे। उन हवाले सां मूंखे ॿुधाईंदो हलां त लखी गुलाम शाह तहलके जे माड़ी शरीफ़ थाणे जी हद ॻोठ रंगपुर खोसे मां 15 वरनि जे मासूम नींगर जो ज़मीन मां तशद्दुद थियल लाश हथ आयो आहे। ॻोठाणनि जे इतला बाद हद जी जेका पुलिस आहे उहा वाक़े वारे हंधि पहुची जेको नींगर जो लाश आहे उहो पंहिंजे तहवील में वठी करे मक़ामी अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो आहे। जॾहिं त जेको मासूम नींगर आहे हुनजो लाश घर पहुचण ते वारसनि में कोड़ाम अची वियो आहे। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़मीन मां हथ आयल मासूम नींगर जे जेको तशद्दुद लाश आहे हुनजी जेका सुञाणप थी आहे अब्दुल्ला खोसे तौरु थी आहे। ऐं जॾहिं त राब्ते करण ते पुलिस जेको ॿुधायो आहे त वाक़े जी जेका असां जांच शुरू करे छॾी आहे ऐं तमामु जल्द जेको वाक़े जी जांच मुकमल करे आगाह कयो वेंदो। जी ज़ेब, तव्हांजी महिरबानी।